हाणे मां सॾु कंदुसि भारत मां आयल असांजे ख़ासि महिमान श्री गोबिंद मालीअ खे त उहो मंच ते अचे। गोबिंद माली सिंधीअ जो हिकु आला साहित्यकार ऐं तालीम दान थी रहियो आहे ऐं उन खां वधीक हिन जेको सिंधी जाती ऐं सिंधी कल्चर खे ज़िंदा रखण में कयो आहे उहो कंहिंखां लिकल कोन्हे। मां तव्हांजो वधीक टाइम कोन वठंदुसि पर हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त मूंखे ख़बर न आहे त गोबिंद माली पंहिंजो तख़लुस छो रखियो, पर हाणे इहा हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त हू सचपच सिंधी ॿोली कल्चर ऐं सिंधियत जो माली थी रहियो आहे। हिन पंहिंजी सारी ज़िंदगी सिंधी बाग़बान ऐं सिंधियत जे गुलनि खे ख़ुशबूदार ऐं उन्हनि खे ताज़ा तवान रखण में जेका पंहिंजी ज़िंदगी जा साल ॾिना आहिनि उहो हिकिड़ो सुठो माली करे सघे थो, ॿियो को कोन करे सघे थो ऐं हिन सही माना में सिंधियत जो माली करे ॾेखारियो आहे। असीं हांगकांग जा सिंधी ऐं सिंधी सॼण चाहींदासीं त हिन सुंदर मौक़े ते संदसि सन्मान कयो वञे ऐं मां लाल हरदास साईं खे चवंदुसि त हू रंगमंच ते अची करे संदसि सन्मान करे। हाणे मां श्री माली साहब खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजा ॿ अखर असांखे बोलो। भाई साहब। भाउ हरी लीला नूतन तोलाणी लाल जंहिं तव्हां लाल चयो ऐं हुनजा ई सिंधी सॼण, मां अव्हां जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे एतिरो सन्मान ॾिनो आहे। मां तव्हांजे साम्हूं को उपदेश करण न आयो आहियां, को लेक्चर बि करण आयो आहियां, को संदेश ॾियण आयो आहियां। शुभकामनाऊं ॾियण ऐं शुभकामनाऊं वठण आयो। दोस्तो, सिंध हुजे या हिंद हुजे, किथे बि कहिड़ी मुंद हुजे, कोलूं हुजे हांगकांग हुजे, खुलियल हुजे या बंदि हुजे, सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा। सॼो ई मां तव्हांजे विच में हांगकांग में टियों भेरो आयो आहियां। पहिरियों भेरो मां आयो 1978 में, तॾहिं सिंधियुनि जी कोयल भगवंती नावाणी बि मूंसां गॾु हुई। पर उन खां पोइ असीं वियासीं जपम, चंद्र पंजाबी हो तंहिंजी शादी हुई, महताणी कुंवारे था हुआ। पोइ महताणी मूंखे चवणो माली साहिब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, चवणो की जेको भूकंप आयो, ज़िलज़िलो आयो, तूफ़ान आयो 1947 जो, ईअं कीअं थियो जो सिंधी ख़तम न थी विया? ॿी का जाति हुजे हा त कुझु थी वञे, आख़िर इहो राज़ कयो। मां चयो सॼण दिलि जी ॻाल्हि ॿुधायां तोखे, सिंध ख़ासि मुल्क रहियो आहे, ख़ासि ज़मीन रही आहे संतनि दरवेशनि फ़क़ीरनि जी। सिंध ख़ासि भूमि रही आहे जिते झूलण जनम वरितो ऐं उन झूलण जो जेको नालो वठे, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, बेड़ा थींदा। ही सिंधियूं सिंधी आहिनि जिते गुरु नानक जी महर रही आहे। तेरा बाणा मीठा लागे नाम पदार्थ नानक मां, जिते आयो जंहिं हाल में आयो राज़ी रहो। ऐं तंहिंखां सवाइ सिंधियुनि हिकिड़ो सुहिणो शाह लतीफ़ पैदा कयो ऐं हिकिड़े अंग्रेज़ चयो सोरले त दुनिया में वॾे में वॾो शाइर सुहिणो शाह लतीफ़। ऐं हुन चयो गिरिया ते चढ़िया ईअं अथई, मए मथे महिराण में पो टिपो ॾेई मियार मिले संपूरो सिंगार, मंज़िल आहे वध हलंदो हल हलंदो हल, ऐं मंज़िल तुंहिंजे ओॾो ईंदी अची मंज़िल। असां कलाकार पैदा कया, साहित्यकार पैदा कया, संत दरवेश पैदा कया। ऐं पंजवाणी चवंदो कष्ट कशाला कटिजी वेंदा,
हिकु थी दर्द सुखनि में मटिजी वेंदा हिकु थी ऐं थी विया सॼो अंग्रेज़नि जी सुल्तनत ख़तम थी वई पर सिंधियुनि जे सिक जी सुल्तनत जे तव्हांखे ॿुधाई पहिरियों ताईं पोइ इंदिरा पई चए मां अहिड़े ॻोठ में वियुसि इंदिरा गांधी इटलीअ में ऐं उते सिंधी साईं वेठो आहे सॼो हीअ असांजी महानता आहे हीअ असांजो नसुल आहे हीअ असांजो गुण बुनियाद आहे हीअ असांजो खज़ानो आहे जो 5000 वरे झूनो दुनिया में पहिरीं सभ्यता असांजे सिंध जे किनारे ते उभरी त असीं वारस आहियूं मां कॾहिं बि निराशावादी न रहियो आहियां आशा आहे मुंहिंजी जे ताईं सिंध चंड तारा हूंदा सिंधी हूंदा सिंधी ॿोली हूंदी पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे ही विच जो मरोटो आहे जेको असां खाई रहिया आहियूं थोरे वक़्त जे लाइ न त हां कमीदा सिंधी सॼण ऐं तव्हां सभु सिंधीअ में मूंखे फ़ख़ुरु आहे ख़ुशी आहे त जिते बम्बई में सिंधी स्कूलनि कॉलेजनि घरनि वहिंवार मां निकिरी वई आहे हिते सिंधी हले थी सिंधी ॻाल्हाइनि था सिंधी हलनि था सिंधीअ खे ज़िंदा रखण जो फ़िक्र आहे असां वटि मेला लॻंदा आहिनि कलाकारी मेला लॻण शुरू थिया हूंदा ऐं 13 चोॾहीं ताईं थोरी ताईं हलंदा पर उते असां ईअं सम्झंदा आहियूं त मिड़े ई रीत पूरी करणी आहे भई हितां जा हे सिंधी सॼण 8 अवां सभु इन सिंधियत खे सलामत रखण जी कोशिशि कयो था जस्ट भॻवानु भलो कंदो तव्हांजो झूलनि भलो कंदो तव्हांजो गुरू नानक भलो कंदो तव्हांजो वधंदा अञा वधंदा पर महिरबानी करियो अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारी सॼो न सिंध विसारे न सिंधी ॿोली विसारे इहे कष्ट कशाला कटिजी विया पंहिंजे सुञाण खे सुञाणो पंहिंजे सिंधूअ जे मातृ खे सुञाणो पंहिंजे वर्ज़ खे सुञाणो तव्हांजी बि रहिजी ईंदी असांजी बि रहिजी ईंदी सिंधी जाति जी रहिजी ईंदी महिरबानी करे झूलण जे सदके महिरबानी करे पंहिंजे माउ जे सदके वाह कीअं वीचारियां ॿोली जंहिंमें मुंहिंजी माउ ॾिनी ॿोली सॻी माउ ऐं उन खां वधीक हीअ माउ ॿोली झूलण तव्हांखे भलो कंदो ख़ुशि हुजो जिते हुजो जुड़िया बणिया रहो वधंदा विझंदा रहो पर सिंधीअ सां निभायो सिंध सां निभायो ऐं बसि